अस्सलाम वालेकुम, मैं काशिफ अब्बास, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। डियर स्टूडेंट्स, जहिड़े तरीक़े सां असां पंक्चुएशन जा क्लासिस हलाए रहिया हुआसीं, अॼु उन सिलसिले खे पूरो करण जे लाइ असां बिल्कुलु पंक्चुएशन जूं लास्ट टॉपिक्स कंप्लीट कंदासीं। अचो त उनखे ॾिसूं। डियर स्टूडेंट्स, अॼु असां पंक्चुएशन जूं लास्ट टॉपिक्स आहिनि, ॿ टॉपिक्स जेके कवर कंदासीं। पहिरियों नंबर कोटेशन मार्क्स ऐं ॿियो नंबर आहे हाइफन। डियर स्टूडेंट्स, सभ खां पहिरियां कोटेशन मार्क्स। डियर स्टूडेंट्स, वी हैव ऑफन seen that most of the sentences contain such kind of the signs in front of you. हेड़ियूं सैम्बल्स लॻियल हूंदियूं आहिनि काफ़ी जुमलनि जे अंदरि। बाज़ो का डबल कामा बि हूंदी आहे हीअं, ऐं अॼुकल्ह हीअ सिंगल कामा बि मथों जेका इस्तेमालु थिए थी सेंटेंस में। अचो त ॾिसूं कोटेशन मार्क्स छा आहे। डियर स्टूडेंट्स, पहिरियों यूज़ेज आहे हिन जो टू पुट डायरेक्ट स्पीच। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जॾहिं असां पढ़ंदासीं, नरेशन पढ़ंदासीं, त उन में जेका डायरेक्ट स्पीच छा हूंदी आहे? मिसाल ॻाल्हि, असां नरेशन में कंहिं माण्हूअ जी ॻाल्हि कंहिं ॿिए माण्हू ताईं पहुचाईसीं, उन में असां जेकॾहिं उन जा सिधा सवा लफ़्ज़ जेके उन ख़ुदि पाण चया आहिनि उहे खणी ईंदासीं त इनखे डायरेक्ट स्पीच चवंदासीं। जॾहिं इन डायरेक्ट स्पीच खे असां रिटन फॉर्म में लिखंदासीं, उन माण्हूअ जा हक़ीक़ी लफ़्ज़ लिखंदासीं, त असां उनखे बिल्कुलु जेको आहे सो मथां कोटेशन मार्क्स सां बंदि कंदासीं। जहिड़े तरीक़े सां असां अक्सर ॾिठो आहे, क़ाइद आज़म जी कोटेशन हूंदी आहे, या कंहिं ॿिए वॾे माण्हू जी कोटेशन हूंदी आहे, या कंहिं बि आम माण्हू जी कोटेशन हूंदी आहे, उनजा हक़ीक़ी लफ़्ज़ जेके चयल हूंदा आहिनि, त असां उनखे टेक्स्ट में मथां बिल्कुलु कोटेशन मार्क्स मथां डबल जेको आहे सो कामास ॾेई करे उनखे असां बंदि कंदा आहियूं पंहिंजी रिटन टेक्स्ट में। अहिड़े तरीक़े सां नरेशन में बि असां हक़ीक़ी लफ़्ज़ ई कोट कंदा आहियूं माण्हूअ जा, जेको चवंदो आहे सो उन तरीक़े सां असां हिन में बि जेको आहे सो कोटेशन मार्क इस्तेमालु कंदा आहियूं। टू पुट डायरेक्ट स्पीच। कहिड़े तरीक़े सां एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे, शी सेड आई एम अ टीचर। हाणे जेको आई एम अ टीचर आहे, इहो उन छोकिरीअ जा पंहिंजा हक़ीक़ी लफ़्ज़ चयल आहिनि। असां उनखे डायरेक्ट तरीक़े सां खणी करे रखियोसीं, त उनजे मथां असां बिल्कुलु हीअ कोटेशन मार्क ॾिनीसीं। क्वेश्चन मार्क न, कोटेशन मार्क। अहिड़े तरीक़े सां नंबर 2 ते आहे, ॿियो नंबर इस्तेमालु कहिड़ो आहे हिन जो? डियर स्टूडेंट्स, ॿियो नंबर आहे त वी पुट कोटेशन मार्क्स अराउंड टाइटल्स। बाज़ औक़ात असां लिखंदा आहियूं इंग्लिश, उनजे विच में असां कंहिं न कंहिं टॉपिक खे, कंहिं न कंहिं लफ़्ज़ खे, कंहिं न कंहिं मौज़ूअ खे इंडिकेट करणु चाहींदा आहियूं, त असां उते बि जेको आहे सो कोटेशन मार्क इस्तेमालु कंदा आहियूं। जहिड़े तरीक़े सां एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे, डू यू वॉच भीम कार्टून्स। हाणे इहो भीम जेको आहे इहो टाइटल आहे, हिकु कार्टून सीरीज़ जो जेका चैनल ते हलंदी आहे। जॾहिं असां टाइटल या सीरीज़ खे अहिड़ा मुख्य लफ़्ज़ जॾहिं असां पंहिंजी सीरीज़ में ज़ाहिर करणु चाहियूं, उन्हनि खे इंडिकेट करणु चाहियूं, त असां उते बि कोटेशन मार्क इस्तेमालु कंदा आहियूं। डियर स्टूडेंट, उन खां पोइ टियों नंबर आहे असांजो जेको यूज़ेज आहे कोटेशन मार्क्स जो, उहो आहे यूज़ कोटेशन मार्क टू मैंशन अ वर्ड और अ फ्रेज़। बाज़ औक़ात असां पंहिंजे टेक्स्ट में कंहिं लफ़्ज़ खे या कंहिं लफ़्ज़नि जे जथे खे इम्पोर्टेंस ॾियण जे लाइ, उनखे ज़ोर वठाइण जे लाइ, या उनखे ॿियनि खां सेपरेट या स्पेशल करण जे लाइ बि असां कोटेशन मार्क इस्तेमालु कंदा आहियूं। जहिड़े तरीक़े सां असांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहे, वाट डज़ कंप्यूटर मीन। हिते माना जेको असां कंप्यूटर लफ़्ज़ आहे, इन कंप्यूटर लफ़्ज़ जी माना छा आहे? असां हिन लफ़्ज़ खे पार्टिकुलर कयोसीं त असां हिनखे मथां कोटेशन मार्क इस्तेमालु कईसीं। डियर स्टूडेंट्स, हीअ बिल्कुलु असांजी टॉपिक जेका कोटेशन मार्क जी आहे, मार्क्स जी आहे, जेका सो कोटेशन मार्क इहा असांजी कंप्लीट थी चुकी। उन खां पोइ असांजी नेक्स्ट टॉपिक आहे पंक्चुएशन सां रिलेटेड हाइफन। हीअ बिल्कुलु असांजी लास्ट टॉपिक आहे। इन खां पोइ असां पंहिंजा पंक्चुएशन जा लेक्चर कंप्लीट करे वेंदासीं। डियर स्टूडेंट, हाइफन छा हूंदी आहे? बिल्कुलु जीअं तव्हां सिंधीअ में कट जी निशानी ॾिठी आहे, या जंहिंखे इंग्लिश में सबट्रैक्शन या माइनस चयो वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां ई लफ़्ज़नि जे विच में इस्तेमालु थींदी आहे। अचो त ॾिसूं हिन जा यूज़ेज, हिन जा कुझु पार्टिकुलर यूज़ेजिस आहिनि, उन्हनि खे स्टडी कंदासीं। डियर स्टूडेंट्स, नंबर 1 ते आहे कंपाउंड नाउन्स। असां जॾहिं कंपाउंड नाउन्स मतिलबु ॿ इस्म पाण में मिलाए इस्तेमालु कंदा आहियूं, त असां उते बि जेको आहे सो हाइफिन इस्तेमालु कंदा आहियूं। जहिड़े तरीक़े सां एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे, eating ice and cream. These both are nouns. Ice is noun and
cream is also noun. When we are going to combine these both nouns together and we are going to indicate them as a single word, to use hyphen sign. असां हिते विच में हाइफन इस्तेमाल कईसीं आइसक्रीम. उन खां पोइ नेक्स्ट जेको आहे हिन जो नाउन फॉर्म फ्रॉम फ्रेजल वर्ब. फ्रेजल वर्ब जेको हूंदो आहे उन मां असां जेकॾहिं इस्म ठाहींदा आहियूं त असां उते बि जेको आहे सो हाइफन इस्तेमालु कंदा आहियूं. फ्रेजल वर्ब छा हूंदा आहिनि? मिसाल ॻाल्हि को वर्ब हयोसीं, पोयां को ॿियो लफ़्ज़ रखी करे असांजी पार्टिकुलर माना ई चेंज थी वई त असां उते बि जेको आहे सो हाइफन इस्तेमालु कंदा आहियूं. जहिड़े तरीक़े सां रेडी, एग्ज़ाम्पल आहे जो रेडी फॉर टेक ऑफ. टेक ऑफ जेको हूंदो आहे जहाज़ जो, अहिड़े तरीक़े सां असां फ्रेजल वर्ब्स में बि विच में हाइफन इस्तेमालु करे असां हिन खे इंडिकेट कंदा आहियूं. टे नंबर ते आहे लास्ट वर्ड ऑफ कंपाउंड नंबर. कंपाउंड नंबर हुजे उन जो जेको लास्ट जेको असांजो अचे थो पंहिंजो डिजिट, उन खां नंबर खां अॻु में जेको आहे सो असां हाइफन इस्तेमालु कंदा आहियूं. कॉमन आहे जहिड़े तरीक़े सां लिखियलु आहे 126 लिखण खां अॻु में असां हाइफन इस्तेमालु कईसीं. बाज़ औक़ात इहा न बि थींदी आहे, बाज़ औक़ात इहा थींदी बि. अहिड़े तरीक़े सां चौथों नंबर आहे आफ्टर सम प्रीफिक्सिस. प्रीफिक्सिस जेके हूंदा आहिनि फॉरेन लैंग्वेज मां वठंदा आहियूं असां, उन्हनि में बि हाइफन इस्तेमालु कंदा आहियूं. एग्ज़ाम्पल आहे असांजे साम्हूं एंटी एयरक्राफ्ट. हिते असां विच में बिल्कुलु ॿिनि लफ़्ज़नि जे विच में हाइफन इस्तेमालु कईसीं. उन खां पोइ एन ई मेल, इलेक्ट्रॉनिक मेल माना ईमेल खां पोइ बि असां हिन जे विच में बि हाइफन इस्तेमालु कईसीं. डियर स्टूडेंट्स, हाइफन जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घटि हूंदो आहे जेको आहे सो इंग्लिश में, स्पेशली जेको आहे सो ब्रिटिश इंग्लिश में त तमामु घटि थींदो आहे. बाक़ी अमेरिकन इंग्लिश में थिए थो पर उहो बि एॾी वॾी लेवल ते न आहे. सो नॉट फ्रीक्वेंट इन ब्रिटिश इंग्लिश, लेस यूज़ इन अमेरिकन इंग्लिश. उन खां पोइ लफ़्ज़ जहिड़े तरीक़े सां फ़ोन कार्ड आहे असां हाइफन इस्तेमालु करे ईअं बि लिखी सघूं था, पर हिन खे डायरेक्ट असां फ़ोन कार्ड बि इस्तेमालु करे सघूं था. I congratulate all my students that we have completed all the topics regarded to punctuations. You can visit our all videos that are on our page as well as YouTube channel, and kindly subscribe and share that. Thank you.